ठटोज इलाक़े में पुरसरा नमूने फ़ौथियल नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूरो मल्लाह जे मौत वारो मामलो ठटे थाणे जे SHO ऐं थाणे जी ड्यूटी अमले ते केस दाख़िल कयो वियो आहे। वारसनि मूजिब SHO ऐं अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ठटोज इलाक़े में पुरसरा नमूने फ़ौथियल नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूरो मल्लाह जे मौत वारो मामलो ठटे थाणे जे SHO ऐं थाणे जी ड्यूटी अमले ते केस दाख़िल कयो वियो आहे। वारसनि मूजिब SHO ऐं अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ठटोज इलाक़े में पुरसरा नमूने फ़ौथियल नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूरो मल्लाह जे मौत वारो मामलो ठटे थाणे जे SHO ऐं थाणे जी ड्यूटी अमले ते केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवन से शेयर कयूं पिया। ठटोज इलाक़े में पुरसरा नमूने फ़ौथियल नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूरो मल्लाह जे मौत वारो मामलो ठटे थाणे जे SHO ऐं थाणे जी ड्यूटी अमले ते केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है रहमतुल्लाह छुटो जी। रहमतुल्लाह आगाह कजो इन हवाले सां। ठटे थाने में ॿ राति अॻु में ठटो इलाक़े में पुरसरा नमूने फ़ौथियल नौजवान नूर मोहम्मद उर्फ नूर मल्लाह जो फौत थियण वारो मामले ते वारसनि पारां मुसलसल एहतिजाज बाद फौती जे भाउ बरियाम जे फरियाद ते ठटे थाने जे SHO ऐं थाने जे ड्यूटी अमले के नौजवान जे बंद में रखी कैद में रखी इख्तियार जो नाजायज़ इस्तेमाल करे ग़फ़लत ऐं लापरवाही जे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल कयो वियो आहे। ठटे थाने जे SHO ते कलम 220 342 201 चोटी PPC तहत मुअत्तल कयल SHO मोहम्मद हुसैन फतासी के नामज़द कयो वियो आहे। हमले के ॿिनि केस में शामिल कयो वियो आहे। वारसनि पारां चवणो हो त नूर मोहम्मद पंहिंजी ज़ाल रुबीना खे शक जे बुनियादनि ते छुरियूं हणी ज़ख़्मी कयो वियो हो ऐं जंहिंखे असां पाण ठटो पुलिस हवाले कयो ऐं फरियादनि इहो बि चयो त ठटे थाणे जे इलाक़े में पहुतल मुंहिंजे भाउ नूरू मल्लाह बाबति पुलिस ॿुधायो त हिनखे इलाक़े में साओ खाई फौत थियो आहे ऐं SHO मोहम्मद हुसैन फतासी ऐं पुलिस अमले पंहिंजे इख्तियारनि जो नाजायज़ इस्तेमाल करे मुंहिंजे भाउ खे गैर क़ानूनी तौर इलाक़े में रखी ऐं तशदुद कयो ऐं तशदुद करे मारियो वियो। जी ठीक है, बड़ी मेहरबानी रहमतुल्लाह छुटो तफ़सील ना।